जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां मां जिते बे हुजां मां जिते बे हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ पारां ऐलानी सकाफ़ती ॾियारे ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे सिरे हेठि KB हाई स्कूल में तकरीब थी। शागिर्दनि क़ौमी गीतनि ते रक़्स कयो, तकरीरी मुक़ाबला टेबलोज़ पेश करे इनामात हासिल कया विया। आयल महिमान उस्तादनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अरशद अली नरसिंग, केवल मेघवाड़, सिकंदर सोलंगी, प्रिंसिपल KB वसाण हाई स्कूल कंडियारी, मुकेश हरसंगाणी चयो आहे त अवामी न्यूज़ चैनल वारनि जा जंहिं सकाफ़ती प्रोग्राम हलाइण में असांजो साथ ॾिनो उन्हनि जा लख थोरा जंहिं असांजे सॾे ते कई आया ऐं असांखे मानाइतो कयो। असां तमामु घणा थोरा सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं जेको असांजे प्रोग्राम में KB वसाण हाई स्कूल कंडियारी में तमामु बहितरीनु नमूने सां मल्हायो वियो, जंहिंमें असांजे हिन कंडियारी शहर जूं काफ़ी मौजूद शख़्सियतूं सियासी समाजी शख़्सियतुनि हिसो वरितो, जंहिंजी कवरेज जे लाइ अवामी न्यूज़ असांजो भरपूर सां ताउन कयो, जंहिंजे लाइ मां उन्हनि जो शुक्रियो अदा कयां। अवामी न्यूज़ जसलाणे जे कंडियारी जे हिन KB स्कूल में ज़बरदस्त प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करायो ऐं हिन ॾिहाड़े खे असीं सिंधी माण्हू सदाईं ईद वांगुरु जेको आहे मल्हाईंदा आहियूं, अॻिते मल्हाईंदा रहंदासीं। असीं तमामु घणा थोराइता आहियूं अवाम न्यूज़ वारनि जा जो हिते अची असांखे जेको आहे हिन बहितरीनु ॾिहाड़े ते पूरी दुनिया में रोशनास करे। चलो वॾी महिरबानी। न्यूज़ अवामी न्यूज़ जा असीं थोराइता आहियूं जिन जेको हेॾो सारो जेको सिंधी टोपी अजरक जो प्रोग्राम जेको हिते KG गुलाम वसाण में जेको कयो अथनि, असां अवामी न्यूज़ वारनि जा थोराइता आहियूं, लख थोरा वारनि जा असीं थोराइता आहियूं जेके KB वसाण सां हिन हाई स्कूल में जेको आहे सो हेॾो वॾो प्रोग्राम सिंधी सकाफ़त ॾियारे ते जेको आहे सो मल्हायो वियो। इन में काफ़ी जेको आहे सो टेबलो पेश कया विया ऐं हेॾो ज़बरदस्त प्रोग्राम थियो ऐं सिंध ॾियारे असीं सिंधी आहियूं, असांखे सिंध जे पंहिंजो नाज़ आहे, असांखे फ़ख़ुरु आहे ऐं असीं जेको आहे सो हर इहे ॾियारा पंहिंजी ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं ऐं इहे सिंध जा जेके ॾियारा आहिनि हीअ सिंध धरती सूफ़ी बुज़ुर्गनि जी धरती आहे ऐं असांखे जेको आहे सो पंहिंजे हिन सिंध धरती ते नाज़ आहे। जीअं सिंध सदा जी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।